बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवां खे भली कार चऊं था। आवां महताब अली नूर। नाज़रीन, गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां वठी PTI पारां एहतजाज कयो पियो वञे। PTI जो इनक़िलाबी लॉन्ग मार्च जेको आहे उहो अणॼातल मुद्दे ताईं ख़तमु कयो वियो आहे। इनक़िलाबी लॉन्ग मार्च हुयो ऐं इन जे लाइ इमरान ख़ान केतिरा ई दफ़ा चयो त इहो असांजो जहाद आहे। हाणे इहो जहादी जेको लॉन्ग मार्च आहे उनखे मुलतवी कयो वियो आहे ऐं मुलतवी इन जे करे कयो वियो आहे जो इमरान ख़ान साहब जी सिहत जेका आहे उहा इन जी इजाज़त न पई ॾिए त हू इन खे लॉन्ग मार्च खे लीड कनि। इमरान ख़ान साहब जो चवणु आहे त जल्द ई ठीकु थियण खां पोइ इस्लामाबाद निकिरण जे लाइ हिकु भेरो ॿीहर कॉल ॾींदुसि। तेसि ताईं असद उमर वरी ट्वीट कई आहे त कारकुन जेके आहिनि रोज़ानो जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजनि इलाइक़नि में पुरअमन एहतजाज बि कनि। पर इहो PTI जो पुरअमन एहतजाज जेको आहे असांखे गुज़िरियल ॾींहं खां ॾिसूं पिया त पुरतशद्दुद एहतजाज नज़र अचे पियो। इमरान ख़ान ते जंहिं ॾींहं खां हमिलो थियो ऐं इमरान ख़ान जहिड़े तरीक़े सां बिना के इन्वेस्टिगेशन जे इल्ज़ाम लॻाया वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह ते, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ते ऐं हिकु फ़ौजी ऑफिसर ते, उन हवाले सां ISPR पारां गुज़िरियल ॾींहुं कुझु ज़रिया इहा दावा कनि था ऐं कुझु तज़िया निगारनि जो चवणु आहे त हिकु भेरो ॿीहर ISPR पारां इमरान ख़ान खे शटअप कॉल ॾिनी वई आहे। इहा आख़िरी फाइनल शटअप कॉल आहे। बहरहाल ISPR पारां इंतिहाई सख़्तु रद्दअमल ज़रूरु ॾिनो वियो आहे इमरान ख़ान जे हिननि इल्ज़ामनि ते। ऐं ISPR चयो त असां पंहिंजे इदारनि ऐं पंहिंजे जवाननि खे बेइज़त करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। ॾाढा हार्श वर्ड्स आहिनि, कोट एंड कोट तव्हांखे ॿुधायूं पिया जेको ISPR जी प्रेस रिलीज़ में चयो वियो आहे। ISPR पंहिंजी हिन प्रेस रिलीज़ में वाज़े कयो त असां पंहिंजे जवाननि जी हिफ़ाज़त करण बि ॼाणूं था, उन्हनि जी इज़त जी हिफ़ाज़त करण बि ॼाणूं था ऐं उन्हनि खे बेइज़त करण जी, इदारनि खे बेइज़त करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। ISPR जे इन सख़्तु रद्दअमल खां पोइ हिन वक़्तु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां बि हिन ते रिएक्शन ॾिनो वियो आहे। शहबाज़ शरीफ़ साहब तमामु वॾी ऑफर कई आहे त इमरान ख़ान जेके इल्ज़ाम हया आहिनि, जेकॾहिं इमरान ख़ान उन्हनि जा सबूत फ़राहम करे थो त पोइ बतौर वज़ीर आज़म हिकु मिंट बि उहिदे ते न रहंदुसि ऐं मां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। शहबाज़ शरीफ़ साहब सुप्रीम कोर्ट खे अपील कई आहे त इमरान ख़ान जे इल्ज़ामनि जी जांच जे लाइ फुल कोर्ट रेफरेंस जेको आहे कमीशन उहा जोड़ी वञे ऐं इन मामले खे वाज़े कयो वञे। रद्दअमल जेको आहे उहो मुख़्तलिफ़ सियासतदाननि पारां ॾिनो वियो, अॻवाननि पारां ॾिनो वियो। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी चयो त इदारनि ते हमला बर्दाश्त न कंदासीं, इदारनि जी बका सां ई मुल्क जी बका आहे। साॻे ई वक़्तु वरी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब बि इमरान ख़ान जे मथां इहे खणी चइजे त कुझु इल्ज़ाम हया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त इमरान ख़ान जो फ़ौरी तौर ते मेडिकल चेकअप कयो वञे, उन जे लाइ वफ़ाक़ी सतह जो हिकिड़ो मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। जेकॾहिं इमरान ख़ान उन बोर्ड में पेश न थिए त पोइ खेसि ज़बरदस्ती गिरफ़्तार करे उन जो मेडिकल चेकअप कराए वञे। इमरान ख़ान कूड़ ॻाल्हाए रहियो आहे, उन ते को बि हमिलो न थियो आहे। इमरान ख़ान माण्हुनि जी हमदर्दी हासिलु करण जे लाइ, इदारनि खे बदनाम करण जे लाइ पंहिंजे मथां हमले जो इहो कूड़ो ड्रामो रचायो आहे। शहजील इनाम मेमन साहब वरी सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां 80% इलाइक़नि मां पाणी निकाल थियण जी दावा बि कई आहे। उन जे उबतड़ हिन स्क्रीन ते तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया, केतिरा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन में अञा बि ॿोॾि जो पाणी, बरसाति जो पाणी बीठल आहे। माण्हू ॿेड़ियुनि ते सफ़र करण ते मजबूर बणियल आहिनि। ॿेड़ियुनि वारा जेके आहिनि फ़ी कुटुंब खां रुगो शिफ्टिंग करण जा 3-3 हज़ार रुपया किरायो उगाड़े रहिया आहिनि। मजमूई सूरत हाल जेका डेवलप थिए पई हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तज़िया निगार आहिनि नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अॻूणा एम्बेसडर आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब सीनियर तज़िया निगार असां सां गॾु आहिनि ऐं डॉक्टर अयूब शेख साहब बि असांखे जॉइन कंदा। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां खां शुरूआत कयूं पिया सर प्रोग्राम जी। इनक़िलाबी लॉन्ग मार्च ओचितो मुलतवी कयो वियो आहे, इहो ईअं ई थियणो हुयो ऐं इमरान ख़ान ते हमिलो थियो आहे। इन जी जांच त थींदी बहरहाल, पर इन हमले जी सूरत में इमरान ख़ान खे हिकिड़ी फेस सेविंग, हिकिड़ो जवाब बि मिली वियो इहो लॉन्ग मार्च मुलतवी करण जे लाइ। न, हू पहिरियां बि जेको 2014 में धरनो थियो हो उन में बि इतफ़ाक़ सां कुदरती तौर ते ऐं उन में हिकिड़ो अलमनाक हादसो पेश आयो ऐं उन जे करे ज़ाहिर आहे कि उनखे फेस सेविंग मिली वई। इन दफ़े इमरान ख़ान पाण अनाउंस कयो हॉस्पिटल मां त मां जीअं हितां डिस्चार्ज थींदुसि, ठीकु थींदुसि त मां सिधो लॉन्ग मार्च में पहुचंदुसि। बल्कि उन इहो चयो त जॾहिं उहो उनखे गोली लॻी हुई टंग में त मां नेक्स्ट डे ते उते हूंदुसि जुलूस सां। पर हाणे ज़ाहिर आहे इन्हनि सोचियो हूंदो, छो जे 29 वेझी अची वई आहे, ॻाल्हि मञी न वई आहे। इलेक्शन हाणे जीअं अनाउंस बि थिए त अप्रैल खां पहिरियां इलेक्शन थी नथो सघे। आस ऐं उमेद टुटी पई आहे
त उन खां बाद प्रेशर इहो बरक़रार रखी ॿी का पंहिंजी शइ मंझणाइनि त उहो पंहिंजी जाइ ते, बाक़ी असुल जेका डिमांड हुई इलेक्शन जी, उहा त हिकिड़े टेक्निकल तरीक़े सां एतिरी कारामद डिमांड हाणे न रहंदी जीअं जीअं वक़्तु पास थींदो। पर ही प्रेशर जेको डेवलप थिए थो पियो, ये प्रेशर न सिर्फ़ु डेवलप थिए थो पियो, बल्कि असांजे मुल्क में नौजवाननि खे हिकु शुगल मेलो बि मिली वियो आहे, जंहिंजे तहत उहो पंहिंजो ग़मो गुस्सो जेको बि आहे उहो कढंदा। ऐं हक़ीक़त इहा आहे त जेके असांजे पुराणनि वक़्तनि में थींदो आयो आहे त हिकिड़ी वेलफेयर ऐं माण्हुनि जी जेका लाइफ सोशो इकनॉमिक कंडीशन जेका सुधरणी हुई, उहा सुधरी नाहे, कंहिं दौर में बि न सुधरी आहे, वेतर ख़राब थींदी वई आहे। ऐं हाणे जेका उहा इंतिहा ते पहुची थी पई, त उन जे करे बि माण्हू इहे रोडनि ते थोरो घणो निकिरंदा ऐं निकिरंदा रहंदा, ऐं उहो इलेक्शन कैंपेन में कन्वर्ट थी पवंदो मामिलो हाणे इहो। जी त इहो महसूसु थिए थो पियो त इहा हिकिड़ी फेस सेविंग वाकई में मिली आहे। इहा जेका आहे इलेक्शन कैंपेन जो हिकिड़ो हिसो आहे। अॻिते वञी इहा ई मोबिलाइज़ेशन जेका सुठी मोबिलाइज़ेशन आहे, इमरान ख़ान माण्हू सुठा कढी थो वठे, उनजी पॉपुलरिटी जे ग्राफ जेको आहे काफ़ी मथे वियो आहे। हाणे त उन चई छॾियो आहे त मां सिंध में अचां थो पियो। सिंध जी जेके हालतूं आहिनि, महसूसु थिए थो पियो त सिंध में माण्हू उहो त बाक़ी हज़ार इख़्तिलाफ़, पर उहो माण्हू कुझु न कुझु कढी वठंदो सिंध मां बि। सिंध खे न नवाज़ शरीफ़ कॾहिं का लिफ्ट कराई, न इमरान ख़ान पंहिंजे दौरे हुकूमत में या पॉलिटिकल टाइम ते जेॾी महिल उनखे पूरी सपोर्ट हुई, बोतारनि जी पूरी सपोर्ट आर्मी जी हुई, उन वक़्त बि काई लिफ्ट सिंध खे न हुई। इन दफ़े हाणे ॾिसूं केतिरी लिफ्ट मिले थी पई सिंध खे, ऐं केतिरो मोबिलाइज़ेशन थी थो सघे सिंध में। मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो इहा त मोबिलाइज़ेशन थी वेंदी। ऐं उन लिहाज़ सां ॾिठो वञे त इमरान ख़ान जो जेको आहे इहो मामिलो, इन ते हाणे जेको जीअं साइफ़र जे मामले में उहा वीडियो लीक थी, ही ऑडियो लीक थी, जंहिंमें उन ते खेॾणो हो, आज़म ख़ान खे चवे पियो त असां खेॾंदासीं इन में। जी हाणे इहो तमामु असां इन खे कंडम कयोसीं। इहो वाक़ियो ज़ाहिर ज़हूर महसूसु थिए थो पियो त थियो आहे। केतिरी इन जी इंटेंसिटी आहे उहा पंहिंजी जाइ ते, पर वाक़ियो बहरहाल थियो आहे। हिकिड़ी अटैम्प्ट थी आहे इमरान ख़ान ते, जंहिंजी सभिनीनि मज़म्मत कई आहे। हाणे बि मज़म्मत कयूं था पिया, अॻिते बि मज़म्मत कंदासूं कंहिं बि पॉलिटिकल लीडर ते। इमरान ख़ान ज़ाहिर आहे उनजी हिकिड़ी पंहिंजी मिडिल क्लास जी फॉलोइंग आहे ख़ासि तौर ते। हालांकि मिडिल क्लास वारा उनजे किचन कैबिनेट में को बि न हूंदो आहे, उहे सभु आसूदा ऐं बिलियनर माण्हू हूंदा आहिनि। उहा ई हालति नवाज़ हुकूमत सां आहे, उहा ई हालति PPP सां आहे। किचन कैबिनेट में हमेशह बिलियनर हूंदो। बहरहाल हाणे कढ लॻा आहिनि जेके मिडिल क्लास पीपल ऐं ग़रीब गुरबा, इन जे करे त इन जे लिहाज़ सां उनजी पॉपुलरिटी पंहिंजी जाइ ते। पर ही मामिलो मोनेटाइज़ेशन, कैपिटलाइज़ेशन इन मामले जो, इन वाक़िए जो सियासत हाणे खेॾ सियासत जो शुरू थी पियो आहे। वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त अरशद शरीफ़ ते बि सियासत शुरू थी, जी जेको एतिरो अफ़सोसनाक वाक़ियो थियो। हाणे इहो वाक़ियो पाण इमरान ख़ान सां थियो आहे। ॿई धुरूं इन ते सियासत कनि थियूं पियूं, पाण धणी बि करे थो पियो सियासत इन ते। त हीउ हाणे सिलसिलो इहो डिघो छिकंदो। ऐं अॼु त प्राइम मिनिस्टर पाण अनाउंस करे छॾियो आहे, एतिरी डिघी हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे इन बाबति। काल्ह ISPR वारनि जेका आहे रिक्वेस्ट की आहे पहिरें दफ़े, त पहिरें दफ़े वार्न बि कयो आहे त असां पंहिंजे अफ़सरनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणियूं था पिया। इन मुल्क में पहिरें दफ़े छावणियुनि जे साम्हूं असां माण्हुनि खे जो ॾिठोसीं मजमो ऐं नारा ॾिठासीं, जेके पहिरियां न ॾिठासीं। असां पहिरें दफ़े पेशावर में कोर कमांडर जी ऑफिस जे साम्हूं माण्हू ॾिठासीं, नारा ॾिठासीं। इहो मामिलो कल्ह जे शाराए फ़ैसल ते न रोकींदा ते अॻिते मिलिट्री जा जेके ऑफिसिस आहिनि उते बि इहो वाक़ियो शायदि ऐं अहिड़ा नारा ॾिसण में अची सघनि पिया। त हीउ सभु मामिलो महसूसु थिए थियो त वधे थो पियो। ऐं इहो वधणु जेको आहे जेसीं ताईं इन जो को फाइनल एपिसोड साम्हूं नज़र न ईंदो,
उन जा तरीक़ा प्रेस कॉन्फ्रेंस हले थी पई प्राइम मिनिस्टर जी, उन जा तरीक़ा ॾिसूं हाणे हुकूमत कहिड़ी थी कढे तरीक़ो। गवर्नर राज जो सोचे थी पई, एमरजेंसी जो सोचे थी पई, 245 जो सोचे थी पई। बहरहाल इहो इन मामिलो ईअं हली नथो सघे। इहो गाॾो जी इन गाॾे खे हलण जे इहे ॾींदा त पाकिस्तान जो गाॾो जेको आहे न उहो न हली सघंदो। इन जो कुझु न कुझु सियासी हल कढनि, इन जो एडमिनिस्ट्रेटिव हल कढनि, इन जो कुझु न कुझु हल इन्हनि खे नेचुरल वे में कढणो पवंदो, कुदरती तौर ते इहो कढणो पवंदो। न त इहो क्लैश, इहो टकराव जेको आहे उहो कंहिं ॿिए पासे असांखे वठी वेंदो ऐं इहो इन में सॼी दुनिया इन जो तमाशो बि ॾिसंदी ऐं असां पाण खे तमाशो करे पेश कंदासीं। असां दुश्मननि जे हथ में पोइ खेॾणु शुरू थी पवंदासीं। त इन करे असां लाइ इहो वक़्तु, जीअं प्राइम मिनिस्टर पाण थो चए त ही इल्ज़ामात अहिड़ा आहिनि जेके अस्करी इदारनि जा टॉप मोस्ट जेके आहिनि उन्हनि ते इल्ज़ाम प्राइम मिनिस्टर ते त ख़ैर आहे, उन पंहिंजी जाइ ते पंहिंजी सफ़ाई ॾिनी आहे प्राइम मिनिस्टर ऐं इंटीरियर मिनिस्टर जी। पर अस्करी इदारनि ते जेके इल्ज़ाम आहे, प्राइम मिनिस्टर थो चवे त पाकिस्तान जी बुनियादूं हिलाए छॾंदो इहो, जी ऐं हक़ीक़त ईअं आहे। तंहिं करे उन डिमांड कई आहे, तंहिं करे उन रिक्वेस्ट कई आहे चीफ जस्टिस खे, जंहिंजो ख़त चवे थो पियो त मां अॼु हाणे वञी लिखां थो पियो। जेके असां यकीन था कयूं प्राइम मिनिस्टर ते त हू ख़त लिखी छॾंदो। पाकिस्तान हिकिड़ी ॿी हिस्ट्री ठाहींदो, हिकिड़ी ॿी तारीख़ अॼु पाकिस्तान में लिखी वेंदी त फुल बेंच जेको आहे, कमीशन फुल बेंच जो ठाहिण लाइ प्राइम मिनिस्टर लिखियो आहे। हाणे जेको प्रेशर हुकुम जे तरफ़ां पवे थो पियो त मतां इहो शायदि इहो ठही बि वञे त ॻाल्हि पोइ ब्लैक एंड वाइट में क्लियर थी वेंदी ऐं ज़रूरी बि आहे। छो जे अॼु मूंखे बि इंडियन चैनल वारनि वरितो, जी हिकिड़े वियॉन चैनल, ऐं उन बि इहे ई ॻाल्हियूं ऐं इहे सभु पुछा गछा कनि पिया। जाॾे काॾे इन जी लॻी पई आहे डिस्कशन, सॼी दुनिया में वॾा वॾा अख़बार। छो जे इमरान ख़ान ज़ाहिर आहे हिकिड़ो सेलिब्रिटी रहियो आहे, उन जी मीडिया में अट्रैक्शन वॾी आहे। इंटरनेशनली जस्टिन ट्रूडो उन जे बारे में कंसर्न आहे, उहो बिल्कुलु बयानु डॉक्टर थो साहब। ॾे, अमेरिका बयानु थो ॾे, सभु ॿिया मुल्क ॾियनि था पिया। त इन जो अल्टीमेट नुक़सानु मुल्क खे आहे। जी जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, वापसि असां रहंदासीं। नसीब अहमद साहब अवां न चवंदा सर, अवां बि इहो ई एक्सपेक्ट कयो पिया जीअं थियो आहे, या इन जो तसवर ऐं गुमान बि न हो जेको कुझु थियो ऐं उन खां पोइ वरी जहिड़ी रीति लॉन्ग मार्च जेको आहे उहो मुलतवी कयो वियो आहे, मुलतवी कयो वियो या मुलतवी करायो वियो, को मैसेज जेको आहे उहो पास ऑन थियो। छा थियो सर इस्लामाबाद जे हिन रस्ते ते GT रोड खां पोइ, ऐं उन खां पोइ वरी ISPR पारां एॾो सख़्तु रद्द अमल, उन खां पोइ वरी वज़ीर आज़म पारां एॾो सख़्तु रद्द अमल? ॾिसो, थियणो त इहो ई हो, या त पक हुई। कीअं थींदो वारी ॻाल्हि त कंहिंखे ख़बर न हुई त कीअं थींदो। जी बाक़ी इहा ॻाल्हि त हुई त इहो मार्च वार्च हेसिताईं कोन पहुचंदो। ख़ान साहब खे बि ख़बर हुई त मार्च कोन पहुचंदो। बाक़ी ज़ाहिर आहे सियासतदान आहिनि, उहे पंहिंजा तराना ॻाईंदा रहंदा। मूंखे हाणे इहो मामिलो निबेरे ॾांहुं वेंदे थो नज़र अचे। जी डॉक्टरनि अॼु घणे 2 हफ़्ता आराम जो मशवरो ॾिनो, पूरा न 5 ॾींहं न 7 ॾींहं न 3 हफ़्ता, पूरा 2 हफ़्ता कैलेंडर ते मार्क करे ऐं ईंदड़ 2 हफ़्तनि ताईं जीअं त ॿिया अहम फ़ैसिला थी चुका हूंदा, तंहिंजे करे ही वधीक मार्च जी नौबत कान ईंदी। जंहिं शइ ते सॼो जहिड़ो आहे उहो 2 हफ़्तनि में सेटल थियणो आहे, शायदि हुन खां अॻु सेटल थी वञे। जी इलेक्शन लाइ त जहिड़ो आहे मूंखे उहो सेकेंडरी इशू आहे। सो हिकु भेरो इहा शइ थी वई त पोइ वधीक स्ट्रगल कान थींदी, पोइ थींदी वञी इलेक्शन जे लाइ मोबिलाइज़ेशन। ऐं हुन में ख़ान साहब खे पंहिंजे गोलीअ जो कार्ड मिली वियो, अरशद शरीफ़ जो लाश मिली वियो, आज़म सवातीअ जी वीडियोज़ ऐं ॿिया मामला मिली विया। सो ही हैज़ नाउ स्ट्रॉन्ग ग्राउंड त हू हुकूमत खे इस्टेब्लिशमेंट जे साथारी तौरु पेश करे इलेक्शन में चले ऐं उन बेसिस ते सिंपथीज़ वठनि। रही ॻाल्हि इहा त ख़ान साहब जे मामले ते मां त चवां थो त नाला त हुन जंहिंजा ॾिना आहिनि, पहिरीं FIR त हुन सूबे जे वॾे वज़ीर ते थियणु घुरिजे जिते वाक़ियो थियो ऐं 72 कलाकनि में FIR बि नथी कटिजे। जी हाणे माण्हुनि खे सम्झ में आयो हूंदो त सिंध में अली वज़ीर ते FIR कीअं कटिजी वई।
ऐं शायदि हाणे माण्हू खे इहो अहसासु थियो हूंदो त वीचारी साफ़ ई 2 ॾींहं 3 अॻु हुई, हुनजे मुड़ुस लिखी ॾिनो त मूंखे का बि कारवाई कान्हे का। बिल्कुलु रुगो ताक़तवर मटिजनि था, ताक़त जो इस्तेमाल जा नतीजा साॻिया आहिनि। इन ई टैंकर जे हेठां हिकिड़ी जान वई 2 ॾींहं अॻु, उनजो केस दाख़िल न थियो। हाणे कंहिंखे यादि बि कान्हे, कुझु वक़्त खां पोइ अरशद शरीफ़ रुगो इलेक्शन कैंपेन में यादि हूंदो। हाणे त कीनिया जी पुलिस चए थी त सेंटीमीटरनि खां गोलियूं हयूं वयूं आहिनि। पहिरें त रुगो वाढे चयो, हिननि चयो त वाढे खे फालण लिखी ॾिनो आहे तॾहिं थो चए। हाणे कीनिया जी हुकूमत बि तव्हांजे ख़्याल में पिंडी मां थी हले। सो कई फैक्ट्स अहिड़ा आहिनि, मां त चवां थो सभ खां पहिरें अरशद शरीफ़ जे केस जी बि वॾी इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत। जी कमीशन त उन ते ठाहे वियो, छो खां वठी हिसाब कढो, ख़बर पइजी वेंदी मुख़्तलिफ़ किरदारनि जी। ख़ान साहब ते हमले वारे केस में बि अॼु आख़िरी इतलान ताईं गोलियुनि जे अंग जो तयन थी वियो, ॿुधाए थो वञे त हाणे चैन ताईं पहुची वियो आहे। जी ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गोलियुनि जो अंग हेठि मथे पिए थियो। काफ़ी झोल आहिनि इन मामले में, वाक़ियो त बराबरि थियो आहे, जी पर इन सॼे मामले में ॾाढा झोल आहिनि। तंहिं करे मुनासिब इहो थींदो त काज़ी फ़ाइज़ ईसा जहिड़े जज जी सरबराही में हिकिड़ी कमीशन ठाहे। ख़ान साहब जी दिलि त चवंदी हूंदी, पर इहो मुतालबो करे कहिड़े मुंहं सां, इहो थोरो मसइलो आहे। जी न त मुंहिंजो ख़्यालु आहे हिन खां वधीक ऑब्जेक्टिव जज हिन खे ॿियो केरु न मिलंदो। जेकर ख़ान साहब जे चवण ते FIR में नाला दाख़िल करणा आहिनि त पोइ सभ खां पहिरें बेनज़ीर साहिबा जिन जा नाला ॾेई वई, उन्हनि सभिनी ते बि FIR। उहा बि त वॾी लीडर हुई, बिल्कुलु ख़ान साहब वॾी लीडर हुई, बैनुल अक़वामी लीडर हुई। त पहिरें त उन जेके नाला ॾिना उन्हनि सभिनी ते ख़ान साहब FIR दर्ज कराए। जेकर नाला ॾियण ते FIR कटिजी सघे थी, ऐं मूंखे जेकर रस्ते वेंदे धिको आयो त मां बि त पाकिस्तान जो शहरी आहियां, मां बि 4 नाला ॾियण जो हक़ रखंदुसि, पोइ उन ते बि FIR कटणी पवंदी। ईअं थोरी आहे त आइन मूजिबि इमरान ख़ान वॾो माण्हू आहे, उनजे चवण ते तव्हां नाला दाख़िल कंदो, इनाम भट्टीअ खे को 4 चंब कहाणी वञो, उनजे चवण ते तव्हां नाला दाख़िल न कंदो। पाण ई चए थो त हिकिड़ी हुकूमत हिकिड़ो कानून हुजणु घुरिजे, 2 कानून न हुजणु घुरिजनि। बिल्कुलु सो इन जी बि इन्वेस्टिगेशन एॾे ई वॾी सतह ते कराइण। ऐं मुंहिंजो त ख़्यालु इहो आहे त ख़ान साहब सां मूंखे पूरी हमदर्दी आहे। हुन ते हमिलो थियो, हुन वीचारे खे 4 गोलियूं लॻियूं, हुनजो एतिरो रत ज़ाया थियो, उहो तकलीफ़ में आहे। छो न हिकु बैनुल अक़वामी मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे, हेॾी वॾी शख़्सियत ते हमिलो थियो आहे त उहा तइ करे सॼे पाकिस्तान खे ॿुधाईंदी, जीअं इमरान ख़ान ते ही कूड़ियूं ॻाल्हियूं था कनि त कूड़ थो हणे, इहो कूड़ ग़लति साबित थी वेंदो। जी हिकिड़ो इंटरनेशनल बोर्ड कॉन्स्टिट्यूट थिए, जंहिंमें दुनिया जा वॾा मेडिकल माहिर विहारे, ऐं जेतिरो जल्द कनि, छो त पोइ इहो इन जा ट्रेसिस मिलणु ॾुखिया थी वेंदा। उहा बि इन्वेस्टिगेशन कराए वठनि त हीउ जेको ख़ान साहब ते हरूभरू कूड़ा इल्ज़ाम था हणनि त वधा थो करे, पाण उहो इल्ज़ाम बि धोपिजी वेंदो, ख़ान साहब जो कदु वधी वेंदो। शौकत ख़ानम खे छॾे चई छॾे त मां आगा ख़ान सां थो वञी मेडिकल बोर्ड जे आॾो पंहिंजो चेक जी करायां। इंडिपेंडेंट रिपोर्ट अचणु घुरिजे, पाकिस्तान जे माण्हू खे ख़बर पवणु घुरिजे मूंखे गोलियूं आहिनि, इहो बि चई पियो सघिजे। जे ईअं न थींदो त माण्हू ज़रूरु सुवाल पुछंदा त वेझी अस्पताल छॾे 3 कलाकनि जे पंध वारी अस्पताल में इमरजेंसी में वञणु को मुनासिब त हल कोन्हे न। जी ख़ान साहब जी सिक्योरिटी मैनेज कीअं थी आहे, इन जी बि इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे। हिकिड़ो हेॾो वॾो अॻवान हेॾी वॾी रैली कढे पियो, सूबे जे वज़ीर आला ज़िम्मेवार आहे हुनखे बहितरीन सिक्योरिटी फराहम करणु। उनजी पंहिंजी इंटेलिजेंस छा पे कयो, उनजे पंहिंजे सेफ्टी सिक्योरिटी कवर्स ऐं लेयर्स छा पे कयो, कंटेनर जी सिक्योरिटी कीअं हुई, ख़ान साहब खे ईअं एक्सपोज़ छो कयो वियो हेॾे हमले ॾांहुं, हेॾे वॾे अॻवान खे छो एक्सपोज़ कयो, कंहिं कयो, पंहिंजे चवण ते कयो। जी इहे बि सभई इन्हनि सभिनी सुवालनि जा बि जवाब तलाश थियणु घुरिजनि। इहे सभु कम कंदा त ख़ान साहब बि मुतमइन, पाकिस्तान जो आवाम बि मुतमइन थी वेंदो। ईंदड़ इलेक्शन में इहे सभु शहादतूं खणी ख़ान साहब ज़बरदस्त कैंपेन हलाए ॾींदो। महिरबानी। ऐं जेकॾहिं शहादतूं उनजी उबतड़ आहियूं त पोइ वरी अञा को नओं बयानियो साम्हूं अची सघे थो नसीर साहब। मां त शहादतुनि ते स्पेकुलेट कयां ई नथो, मां त ख़ान साहब जी ज़बान ते 100 सैकड़ो वैसा पियो थो कयां। तव्हां रूबरू छो था सोचो त शहादतूं ॿियूं ईंदियूं? मूंखे ठीकु पका उहे ईंदियूं। ख़ान साहब जेको चए थो इहो सच साबित थींदो। सादिक यमीन आहे, तव्हां चवंदा सम्झो, ठीकु पाकिस्तान जे वॾे में वॾे जज खे सादिक यमीन करार ॾिनो आहे, कूड़ त कोन हणंदो हूंदो न यार। छॾियो साईं इन्वेस्टिगेशन कराए, इहो अला कंदो, सभु सचूं साबित थींदियूं, संदसि कदु 6 फुट अञा वधी वेंदो। ठीकु आहे नसीर मेमर साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां जी राय छा आहे? सर नसीर मेमर साहब जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, इमरान ख़ान जो हिकु त मेडिकल चेकअप कराइण जे लाइ मेडिकल बोर्ड जेको आहे उहो जोड़ण जो मुतालबो साम्हूं आयो, सिंध हुकूमत पारां बि इहो मुतालबो कयो पियो आहे, नसीर मेमन साहब बि बहसियत पाकिस्तानी शहरी मुतालबो कनि पिया।
ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वरी जेके इल्ज़ाम लॻाया इमरान ख़ान उन्हनि जी जांच जे लाइ सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट रेफरेंस बेंच जोड़ण जी दरख़्वास्त बि कनि पिया। महताब, पहिरीं ॻाल्हि त जेका अहम ज़रूरत हूंदी आहे कंहिं बि लीगल मैटर में कंहिं माण्हू खे जेकॾहिं लठ बि लॻंदी आहे जी त उन जो सर्टिफिकेट जेको आहे उहो लीगल मेडिकल ऑफिसर जेको हूंदो आहे, जंहिंखे लीगो मेडिकल ऑफिसर चवंदा आहिनि, उहो जारी कंदो आहे। उन खां पोइ FIR में उहा शइ दर्ज थींदी आहे। जेकॾहिं FIR में उहो नथो थिए त वरी जॾहिं मामिलो कोर्ट में पहुचंदो आहे तॾहिं बि उहो जेको लीगो मेडिकल ऑफिसर हूंदो आहे उन जो जेको सर्टिफिकेट हूंदो आहे उन जी तमामु वॾी इंपॉर्टेंस हूंदी आहे। हिते वॾे खां वॾी ग़लती इहा कई वई आहे त इमरान ख़ान उन सरकारी लीगल मेडिकल ऑफिसर जे ट्रीटमेंट ऐं उन जी रिपोर्ट खां पहिरीं ई उतां 300 साढा 300 किलोमीटर परते वञी करे, जेका हाणे हद ई तब्दील थी वई, जी उते लाहौर में वञी करे जंहिं अस्पताल में इलाज करायो आहे, ऐं वरी जॾहिं हफ़्ते ॿिनि खां पोइ हुन जा निशान ई मिटिजी वेंदा त ॾाढो केस कमज़ोर थी वेंदो। जी ऐं इन सां गॾोगॾु महताब, ही इमरान ख़ान जो त ख़ैर सच आहे या कूड़ आहे उहा अलॻि आहे, पर जेको माण्हू क़तुलु थी वियो आहे मूंखे त उनजो केस लुढ़ंदे नज़र थो अचे। छाकाणि त लीगल जेको मैटर आहे उन में इहे शयूं ॾाढियूं नंढड़ियूं नंढड़ियूं हूंदियूं आहिनि पर तमामु वॾो मैटर कंदियूं आहिनि। त हिकिड़ी शइ त इहा आहे त इहो भला ईअं छो कयो वियो, ऐं ॿियो इमीडिएटली हलो तव्हां ट्रीटमेंट भले हुतां वञी खणी शौकत खानम मां करायो या खणी लंडन मां वञी करे करायो, जी पर जेका इमीडिएट रिपोर्ट जीअं FIR ठहंदी आहे तीअं ई जेको मेडिको लीगल ऑफिसर हूंदो आहे उन जी रिपोर्ट इंतिहाई ज़रूरी हूंदी आहे। जेको उन हद में आहे उन जी उहा रिपोर्ट थियणु खपे। इन खां उहा न सवाइ थी FIR ई न थींदी आहे। बिल्कुलु ठीकु पिया चओ। FIR बि न थींदी आहे, अॻिते हली करे कोर्ट में केस ॾाढो कमज़ोर थी वेंदो आहे। बिल्कुलु इहा शइ ॾाढी ख़राबु थी। इन खां पोइ इन में शक जनम वठनि था। जेकॾहिं इहा शइ थी आहे त जीअं बेनज़ीर वारे वाक़े में पिंडी वारे में पुछऊं यकदमि वञी करे फायर ब्रिगेड जेको आहे सो धोई छॾियो सॼे ग्राउंड खे, उते जेको बि कुझु हुयो जी त हुननि खे साफ़ सुथिरो ग्राउंड पियो खपे या कंहिंजे आर्डर ते उहो कुझु थियो त आया इहे सभु शयूं ईअं कीअं थियूं थियनि। ऐं उन खां पोइ ॿी शइ जेका आहे उहा ज़ाहिर थी पई त हाणे तव्हांखे सभिनी खे नज़र अचे थो न, वज़ीर आज़म जॾहिं पाण ज़ख़्मी थियो आहे, कीअं बि थियो आहे, कंहिं बि कयो आहे, त FIR जॾहिं दाख़िल नथी थी सघे त पोइ ही मुल्क जो कानून निज़ाम कीअं आहे। इमरान ख़ान बि साढा 3 साल जॾहिं हिते हुयो न वज़ीर आज़म, जी त उन वक़्तु बि पाकिस्तान जे तक़रीबन हर थाणे ते ईअं ई हो। पाकिस्तान जे तक़रीबन हर थाणे ते ईअं ई हो त किथे बि का बि FIR कंहिंजे सिफ़ारिश ऐं मर्ज़ी खां सवाइ नथी कटिजे। तव्हां आम माण्हू ते ई जेकॾहिं वञो न FIR कटराइण, त उन SHO खे ख़बर आहे त मूंखे इन FIR जे लाइ पहिरीं कंहिंखां पुछणो आहे। उहो कंहिंखां पुछण जा मामला पोइ शुरू थियनि था, जंहिंजी जिते हुकूमत आहे। हाणे पंजाब जे अंदरि त जेकॾहिं चौधरी बिरादरान जी हुकूमत आहे त उन जे बावजूद बि जेकॾहिं कंहिंजी एतिरी दस्तरस आहे त उहा शइ बि ॾिसणु खपे। ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त तव्हां जंहिंजा बि नाला खणो, जंहिंजे बि नाले चओ FIR थियणु खपे ऐं उहा थिए, पर उन जो बि हिकिड़ो जेको आहे सो प्रोसीजर हूंदो। ऐं उन प्रोसीजर में उते उन मक़ामी थाणे ते जेकॾहिं केरु नथो करे त तमामु वरी सादो मामिलो आहे। ॿिए ॾींहं ते ई तव्हां उते जो उते हाई कोर्ट में हलिया वञो, उते वञी करे तव्हां जेको आहे सो दरख़्वास्त ॾियो। जी हाई कोर्ट खे दरख़्वास्त ॾिबी आहे त फलाणे थाणे जो SHO मुंहिंजी दरख़्वास्त दाख़िल नथो करे, ऐं पोइ ॾिसूं त कोर्ट छा थी करे। आम हिते त असां वटि ईअं थींदो आहे त जेकॾहिं कोई SHO दरख़्वास्त दाख़िल न कंदो आहे त पोइ कोर्ट में वञिबो आहे, कोर्ट वरी आर्डर जारी कंदी आहे त बाबा हिन जी दरख़्वास्त वठो। उहो बि न कयो वियो। ऐं यानी उनखे बि हिन वक़्त ताईं का अहिड़ी रिपोर्ट मुंहिंजे साम्हूं न आई आहे जंहिंमें नज़र अचे त को जेको आहे हुननि वरी हाई कोर्ट खे रुजू कयो आहे। पर इन ई दौरान डायरेक्ट जेके नाला खयां विया, उन्हनि नालनि जे रद्द अमल में जेको कुझु रिएक्शन थियो उहो बि जेको आहे सो इनखे अॼु जेको हींअर वज़ीर आज़म जंहिं तरीक़े सां हुनखे एड्रेस कयो आहे, जी ऐं सम्झां थो बिल्कुलु सही आहे, ईअं हुजणु खपे। ऐं फुल कोर्ट रेफरेंस जॾहिं जुड़े थो हुन ॿिन्ही जे लाइ चयो आहे, इमरान ख़ान वारे वाक़े जे लाइ बि चयो आहे ऐं अरशद शरीफ़ जे लाइ बि हुन चयो आहे। त उन जे लाइ बि चवंदुसि त उनजी बि फुल कोर्ट रेफरेंस जेका आहे उहा जुड़णु खपे ऐं उहा फ़ैसिलो करे। जी त मामला मुंहिंजो त इहो आहे त जेके बि इन क़िस्म जा थियनि था त उन में फुल कोर्ट रेफरेंस जुड़े या खणी स्पेशल जुडिशियल जेको आहे सो का बि कमीशन जुड़े, पर इन्वेस्टिगेशन जेका बि थियणु खपे उहा हुजे आज़ाद, उहा हुजे गैर जानिबदार, उहा हुजे अहिड़नि माण्हुनि ते मुश्तमिल जिन ते हर को वेसाह कंदो हुजे, जंहिं ते हर कंहिंखे एतबार हुजे। हिते असां वटि हींअर त मूंखे वरी हाणे जीअं आउं मुसलसिल चवंदो ईंदो आहियां त पाकिस्तान में हींअर जेका बि सूरत हाल थियणी आहे अॻी,
उन सॼे खे कंहिं न कंहिं तरीक़े सां कोर्ट जे ज़रिए मैनेज कयो वेंदो त किथे ईअं त न थींदो त हीउ जेको फुल कोर्ट रेफरेंस जॾहिं उते वेंदो ऐं उते 3 माण्हुनि जा जेके हुन नाला खणी करे चए थो त मुंहिंजी FIR इन्हनि ते कटियो त पोइ उते को इन क़िस्म जो क़दम त कोन खजंदो जंहिंसां अॻिते हली करे कोर्ट जे ज़रिए के आर्डर्स निकिरनि त इहे ॾाढियूं शयूं हिकिड़ियूं नज़र अचनि थियूं ऐं ॿी जेका आम शइ आहे उहा इहा आहे त सियासी धुरियुनि खे बिलख़ुसूस पीपल्स पार्टी जेका तव्हां शर्जील इनाम जी ॻाल्हि कयो था जी ऐं इन तरीक़े सां उनखे बहितर कोन थो सम्झां तव्हां पॉलिटिकली जेकॾहिं अॼु ईअं इल्ज़ाम तराशी कंदव त हुन कूड़ थो करे हुन पाण करायो आहे त पोइ सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जेॾीमहिल ॿिए दफ़े तव्हां इन साॻे कंहिं रोड ते हूंदो तव्हां कंहिं धरणे या मुज़ाहिरे में हूंदो ऐं उते जेकॾहिं कोई अहिड़ो वाक़ियो थी वञे पोइ तव्हांजे लाइ बि सभु को ईअं चवंदो तव्हां पाण करायो आहे तंहिंजे करे सियासी जेका दूर अंदेशी आहे उन जो हुजणु तमामु लाज़मी आहे कंहिं माण्हू खे जेकॾहिं तव्हां कूड़ो बि करार ॾियणु चाहियो था त तव्हांखे इहो हक़ु कोन्हे तव्हां कंहिंखे डायरेक्ट चई छॾियो त तूं कूड़ो आहे सॼो कुझु तो इहो पाण करायो आहे उनजो तव्हां इन्वेस्टिगेशन करायो उनखे सिर्फ़ु सिंपल इहे ई शयूं चयो त बाबा उनजे लाइ हिकिड़ा इदारा मौजूदु आहिनि उहे उन्हनि जे थ्रू वञी करे कराइनि त हाणे थिए ईअं थो त हिते छाकाणि त गवाह बि ख़ुदि वकील बि ख़ुदि फरियादी बि ख़ुदि जज बि ख़ुदि त सभु कुझु जॾहिं पाण ई हर कंहिंखे करिणो आहे त इहो सॼो नतीजो उनजो इहो ई थिए थो उहो चाहे इमरान ख़ान हुजे चाहे नवाज़ शरीफ़ हुजे चाहे नून लीग हुजे पीपल्स पार्टी हुजे शर्जील इनाम हुजे इन्हनि सभिनी जेको आहे हींअर सियासत में इहा ई हिकिड़ी रविश वञी करे रखी आहे जंहिंजे करे इंतिहाई ख़राबी पैदा थिए थी ऐं उन में जेका नफ़रत आहे सियासी मुनाफ़रत आहे उहा ज़ाती दुश्मनी में तब्दील थींदी थी वञे ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त पोइ ही वरी उनखे ऐब त कोन था सम्झनि त जेॾीमहिल तव्हां हिक ॿिए खे गारियूं ॾियो था मौलाना फज़ल रहमान खे कुझु घटि वधि ॻाल्हायो था वरी सुभाणे जेॾीमहिल तव्हां PDM में उनखे सदर करे विहारियो था तव्हांखे त शर्मिंदगी महसूसु नथी थिए पर जेके असीं समाज जे अंदरि जेके ॿिया माण्हू आहियूं उन्हनि खे इहो पोइ अहसासु थींदो आहे त असांजो समाज वेंदो केॾांहुं पोइ हर आम माण्हूअ खे बि ईअं ई लॻंदो त हिकिड़े ॾींहुं हिकिड़े खे गारियूं ॾिजनि ॿिए ॾींहुं वरी भाकुर पाए हुन सां गॾु वेही रहिजे हुनजी चए अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन बसि मिड़ई ईअं चयो पए त इहा जेका हिकिड़ी सॼी रविश आहे उहा ॾाढी ख़राबु आहे हिननि मामलनि खे पॉलिटिकली सही तरीक़े सां हैंडल करण जी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं का बि धुर असरअंदाज़ थियण थी चाहे या थिए पई FIR खां वठी या कंहिं बि शइ ताईं त सभिनी सियासी जमायतुनि खे गॾिजी करे उनखे हिक ई नज़र सां ॾिसणु खपे अॼु हिकिड़ी धुर आहे सुभाणे ॿी धुर हूंदी इहो सभिनी सां थी सघे थो जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर साहब वेलकम चऊं पिया तव्हांखे सर आवाज़ अचे पियो मां जी डॉक्टर साहब कीअं ॾिठो इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च अणॼातल मुदे ताईं मुलतवी थी वियो आहे इमरान ख़ान साहब चवनि पिया त जीअं ई सिहतयाब थींदुसि ठीकु थींदुसि त उनखां पोइ वरी इस्लामाबाद हलण जे लाइ कॉल ॾींदुसि ऐं इन सां गॾु वरी ISPR पारां जेका गुज़िरियल ॾींहुं वज़ाहत कई वई सख़्तु रद्दअमल जेको आहे उहो ॾिनो वियो इमरान ख़ान जे इल्ज़ामनि ते उन्हनि पारां हुकूमत खे रिक्वेस्ट कई वई आहे त बिना सबूतनि जे इल्ज़ाम लॻाईंदड़ शख़्स ख़िलाफ़ु हुकूमत कार्रवाई करे त इन जो सवलो हल त असां वटि मौजूदु हूंदो आहे हद के इज़त जी दावा जेका आहे उहा को शख़्स जेको आहे करे सघंदो आहे कोर्ट में वञी करे इन क़िस्म जी कार्रवाई जेका आहे अवां सम्झो पिया अमल में अची सघे थी इमरान ख़ान ख़िलाफ़ु मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेको कुझु थियो आहे उहो पाकिस्तान में थियणु न खपे ऐं हींअर त इमरान ख़ान बेमुक़ाबिला सॼो मुल्क आहे जी ऐं इमरान ख़ान जेके रिवायतूं पैदा कयूं आहिनि उहे सभु रिवायतूं ठाहिण में बि 2-3 साल लॻनि ऐं पाकिस्तान जे इदारनि खां वठी हेठि हिकु पार्टी हिकु माण्हू खे घणे हुन जंहिं नमूने उन्हनि जी तोहीन कई बेइज़ती कई उहा सभिनी जे साम्हूं मां त चवां चलो इहो सभु कुझु थियो हाणे त हिन सॼे मामले खे ख़तमु करण लाइ ऐं हिन मामले खे सिहतमंद हिकिड़ी नई शुरूआत जे लाइ हिकिड़ो कमु इहो कयो त इमरान ख़ान ऐं समूरा पॉलिटिकल जेके सियासतदान आहिनि उहे सभु हिक हंधि गॾिजी विया आहिनि ऐं प्रोटोकॉल बि तय कनि ऐं शर्त ऐं कंडीशन्स बि तय कनि हीअं थींदो त हे कबो हीअं थींदो त हे कबो हीअं न थियणु खपे हीअं न थियणु खपे जेके शयूं करण जहिड़ियूं आहिनि थियण जहिड़ियूं आहिनि जेके हुजनि उन्हनि सभिनी जे बारे में असांखे बहस करे उहे शयूं करणु खपनि अदालतुनि खां वठी पाकिस्तान जे वॾनि इदारनि ताईं ऐं मुख़्तलिफ़ शख़्सनि खां वठी हेठि अवाम ताईं
तव्हांखे हिकु जहिड़ो रवैयो रखण में तकलीफ़ त थींदी, पर तव्हांखे रवैयो रखिणो पवंदो त सभिनी सां इंसाफ़ हिकु जहिड़ो थिए। हीअ कहिड़ी ॾिसो FIR आहे जंहिंमें राणा सनाउल्ला वेठो हुजे पंहिंजे इस्लामाबाद वारे ऑफिस में, जी ऐं शहबाज शरीफ़ हुजे मुल्क खां ॿाहिरि, ऐं टियों जेको इदारे जो सिक्योरिटी जो ऑफिसर आहे उहो बाक़ी मामलनि खे ॾिसे, ऐं तव्हां उन्हनि 3 माण्हुनि खे महज़ इन करे कयो जो 3 माण्हू तव्हांखे पसंदि न आहे। हाणे जेकॾहिं इदारनि में मनसबदारी में जेकॾहिं को बि माण्हू ईअं त अधु अधु माण्हू जेके आहिनि डॉक्टर आरिफ अलवी खे पसंदि न कंदा हूंदा पाकिस्तान में, भला जेतिरा वोट खणी आयो आहे समूरनि असेंबलियुनि जा वोट बि जे ॻंढियो त हिकु हिकु MP सां जे लख माण्हू बि तव्हां ॻंढियो, तव्हांखे 8 लख 10 लख 20 लख करोड़ 5 करोड़ 10 करोड़ माण्हू पसंदि था कनि, 12 करोड़ तव्हां खां नफ़रत बि त कनि था, तव्हां खां मुखालिफ़त बि कनि था। जी ईअं सिस्टम न हलंदो। तव्हांखे सिस्टम निस्बतन हलाइणो पवंदो। कंहिं बि इदारे जो माण्हू, कंहिं बि अदालत जो माण्हू, कंहिं बि पार्लियामेंट जो माण्हू जेका बि ज्यादती करे उन जे लाइ हाणे TOR ठाहिणु खपनि, प्रोटोकॉल ठाहिणु खपे। बाक़ी हाणे ईअं थाणे ते वञी धरणो हणी तव्हां कंहिंजो बि नालो वठो, इहो रवाज बि न हुजणु खपे। सुभाणे मूंखे लाड़काणे में धकु लॻे जी ऐं मां FIR कटाया इमरान ख़ान ते, माण्हू सभु मूं ते खिलंदा न, त ही करे छा थो? जी इमरान ख़ान जो कहिड़ो ॾोह आहे हिन में, असद उमर जो कहिड़ो ॾोह आहे, या डॉक्टर आरिफ अलवी साहब जो कहिड़ो ॾोह आहे, या अली ज़ैदी ॿिया टे जेके बि उस्मानदार फलाणा टीरा मटीरा हुन सां गॾु आहिनि। इन करे मां थो चवां त जेके शयूं इंसानी तौर ते हल तलब आहिनि उहे फौरन हल कयो, ऐं इमरान ख़ान समेत समूरनि पॉलिटिशियन्स खे हिकु हंधि वेहारियो, हिकु हंधि वेहनि उहे। सियासत बि ईअं करे सघे थी कि सेमिनार कराए ऐं पुछे त ही मुल्क जो जेको हशर नशर पियो थिए इन जो फ़ाइदो पाकिस्तान बदिरां बाक़ी जेको ॿियनि क़ुवतुनि खे पवंदो उन सां मोह कीअं ॾींदासीं। इन करे मां सम्झां थो त ही सभु कुझु, बाक़ी रही ॻाल्हि लॉन्ग मार्च वारी, त गुज़िरियल तव्हांजे 2 महीननि खां प्रोग्रामनि में मूं अव्हांखे चयो त ख़ान साहब हाणे हेठि लहंदो थो अचे, जी लहंदो थो अचे, लहंदो थो अचे। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो 5 मई ते बि त हिन जी जेका लॉन्ग मार्च आहे उहा घणो वक़्तु जतरा न कंदी। ही त अनफॉर्चुनेट इंसिडेंट आहे, हिकिड़े माण्हूअ गोलियूं हलायूं आहिनि, जांच थियणु खपे, हिकिड़े हलायूं आहिनि, 2 हलायूं आहिनि, 5 हलायूं आहिनि, उहो त पोइ जी ॻाल्हि आहे। जी पर इहो इंसिडेंट त न थियणु खपे न कंहिं बि माना में। उन मौज़म जो कहिड़ो ॾोह या अलिफ बे ते या ख़ुदि इमरान ख़ान समेत उन जे दोस्तनि खे जेके छिरा लॻा आहिनि उहो सभु कुझु न थियणु खपे। पाण आया अथऊं बि न थियणु खपे, पंहिंजनि आया अथनि त बि न थियणु खपे, कंहिं ॿिए आयो आहे त बि न थियणु खपे, मथां लॻा आहिनि न थियणु खपे, हेठां लॻा आहिनि न थियणु खपे, घरऊं हणी आया आहिनि न थियणु खपे। पाकिस्तान में चालाकी जो हाणे टाइम कोन्हे, ठीकु मकारी ऐं अयारी जो टाइम कोन्हे। पाकिस्तान न मकारनि अयारनि चालाकियुनि मुनाफ़िकनि खां सवाइ पाण वॾनि ॾुखियनि हालतुनि में आहे, उनखे बचाइणो पवंदो आहे। ठीकु आहे डॉक्टर यूब शेख साहब। नसीर मेमन साहब अवां न अचूं पिया सर। हिकु त ISPR पारां जेको इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो त हुकूमत खे दरख़्वास्त कई आहे असां त बिना सबूत जे इल्ज़ाम लॻाईंदड़ शख़्स ख़िलाफ़ु कार्रवाई करे, त इहा कार्रवाई अव्हां खे कीअं थींदे नज़र अचे पई? मतिलबु इहो मुमकिन थी सघंदो? इन में जेकॾहिं मां एड कयां त असां वटि रिवाज हिकिड़ो रहियो आहे न त सियासतदान हुजनि, खिलाड़ी हुजनि या अदाकार हुजनि, अली ज़फ़र या मिशा शफ़ी खां वेंदे उहे हिक ॿिए ते इज़त खे छियो रसाइण जे हवाले सां वरी हथ के इज़त जी दावा दाख़िल कंदा आहिनि। सवलो तरीक़ो त इहो हुयो, जेकॾहिं वज़ीर आज़म ते इल्ज़ाम को लॻे थो, मूं ते अव्हां ते को इल्ज़ाम लॻे थो त सिधो सो वञी अदालत में दावा दाख़िल कजे, या इन डिमांड ते हुकूमत इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदी। इहो जवाज़ काफ़ी आहे हिकु इहो सर। ऐं सेकंड वरी शहजीन इनाम मेमून जी दावा केतिरो सच ऐं केतिरो अफ़सानो अव्हांखे लॻे पई? सिंध जे बोर्ड मुतासिर 80% इलाइक़नि मां चवनि पिया त बरसाती पाणी निकाल थी चुको आहे। जेको तव्हांजो पहिरियों सुवाल आहे त छा ISPR जे चवण ते हाणे हुकूमत एक्शन कंदी, उहो मूंखे लॻे थो त शहबाज शरीफ़ हुन जो मोट में अॼु
पाकिस्तान जे वॾे मेरी अदालत जे जज खे चयो आहे त तव्हां फुल कोर्ट कमीशन ठाहियो। जी इल्ज़ाम जो सचो या कूड़ो हुजण जो तयन ज़ाहिर आहे त कंहिंखे करिणो पवंदो न। जी उहो न इमरान ख़ान करे सघंदो, न ISPR करे सघंदी, न ई शहबाज शरीफ़ करे सघंदो, छो त उहे सभु धुर आहिनि। जी त बाक़ी न्यूट्रल बॉडी हाणे त उहो न्यूट्रल नथा अचूं जेको ख़ान साहब जंहिंखे न्यूट्रल चवंदो आहे। हाणे सही माना में ख़ान साहब खे न्यूट्रल बॉडी जी ज़रूरत पवंदी, तो पंहिंजी वोकेबुलरी डिक्शनरी बि ठीकु कंदो त अॻिते कमु ईंदसि। त कंहिं न कंहिं हिकिड़े अणधुरे फोरम खे पहिरें इहो तय करिणो पवंदो। ऐं तॾहिं मूं पुठे पंहिंजे सेगमेंट में गुज़ारिश कई त हीउ हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे, उनजी घणनि पासनि खां तहक़ीक़ थियणु घुरिजे। ख़ान साहब बि जेका दावा करे थो उहा बि साम्हूं अची वेंदी, जेके ख़ान साहब जे उबतड़ मौक़िफ़ रखनि था उहा बि हक़ीक़त साम्हूं अची सघे थी। हीउ वक़्तु आहे छो त अञा गवाहियूं कुझु ताज़ियूं आहिनि। ताज़ियूं एक्चुअली इन करे न आहिनि हुजणियूं घुरिजनि त जीअं इन कंटेनर ते अटैक थियो, इहो कंटेनर उन वक़्तु ई सिक्योरिटी तहवील में अची वञे हा, थी सघे थो अची वियो हुजे, मूंखे ख़बर न आहे। उनजी उन वक़्त खां हिकिड़ी अणधुरी फ्रांसिक ऑडिट शुरू थी वञे हा, जेका बि इन्वेस्टिगेशन जा स्टैंडर्ड तरीक़ा आहिनि, SOPs आहिनि, उन हिसाब सां। पर उहे SOPs जीअं त फॉलो नथा थियनि, पॉलिटिकल हाइप एॾी वॾी आहे। जीअं इनाम सही निशानदेही कई त भला तव्हां मेडिको लीगल प्रोसेस में छो न विया, तव्हांखे वञणु घुरिजे हा न। जीअं बेनज़ीर साहिब जे जनाज़े जो पोस्टमार्टम न करणु ॾिननि, लीगल रिक्वायरमेंट ई करणु घुरिजे हा न, त पोइ फैक्ट्स एस्टेब्लिश थियनि हा। हाणे बि जेको हमराह वीचारो उते मारिजी वियो, मूंखे त उनजी फैमिली सां हमदर्दी आहे। ख़ान साहब जो सचो आशिक़ हूंदो तॾहिं जान ॾिनी हूंदई, या माण्हुनि जी जान बचाइण लाइ जान ॾिनी हूंदई। उन सॼे जो भला को थी आहे पोस्टमार्टम, को उनजी इन्वेस्टिगेशन, छा रुगो हमिलो ख़ान साहब ते थियो आहे? ख़ैर सां बचाव थी वियुसि, जिन जी जान वई त ते केरु नथो ॻाल्हाए, त उनजी बि का जांच करियो। जंहिं मिसकिन जा बचा रुली आहे जी उहो उनखे कंहिं क़तल कयो आहे, उनजी जांच जो मुतालबो केरु ई नथो करे, छो त उहो ग़रीब वर्कर हो। अॻवान खे रहंड बि ईंदी त मुतालबो थींदो। वर्कर जेको सॼो ॾींहुं नारा हणे ॿारनि बच्चनि खे तबाह करे हलियो वञे तव्हांजे लाइ जान ॾेई, उनजे तव्हां मौत जे जांच जो बि मुतालबो नथा कयो। ख़ान साहब जी त FIR दर्ज कराइण तव्हां खां ॻाल्हि चढ़ियल आहे, हुन ग़रीब ई दाख़िल कराए छॾियो, अणडिठे कराए छॾियो। ब्लाइंड FIR जेका तव्हां कराईंदा हो, जेका पोइ तव्हांखे पुलिस मुक़ाबले में कमु ईंदी आहे कोर्टनि कोर्ट, ओड़ी कराए छॾियोसि। किथे त दर्ज कयो वीचारे खे। तो उहो सॼो करण जे लाइ ज़रूरी आहे त हिनजी घण पासाई तहक़ीक़ थिए, आज़ादाणी तहक़ीक़ थिए। सुप्रीम कोर्ट जो मूं तॾहिं जज जो नालो खयों जो मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे त ख़ान साहब जी पंहिंजी ख़्वाहिश हूंदी त को काज़ी फ़ाइज़ी सां हिन जी जांच करे, न त अॼु जिन खे ॾंद थो ॾेखारे, अखियूं थो ॾेखारे, तिन जो बरजलो थी त हुन जज जे ख़िलाफ़ रेफरेंस विझी छॾियो। जी मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे अहसासु थींदो हूंदुसि, अलाए न थींदो हुजेसि, काफ़ी पको पुख़्तो माण्हू आहे, घणियूं शयुनि जो अहसासु बि कोन थींदो अथसि। रही ॻाल्हि तव्हांजी त शर्जील साहिबु चए थो 80 सैकड़ो ज़मीन आजी थी वई पाणीअ खां। इहो आपाशीअ जे वज़ीर बि पुठिएं हफ़्ते चयो त 75 सैकड़ो आजी थी चुकी आहे। हाणे इन में अंगनि अखरनि जा ज़बानी दावान जो जहिड़ो आहे कोन, सादी सूदी ॻाल्हि आहे। गूगल मैप ते सैटेलाइट इमेजरी कढी उहा ॾेखारे छॾनि, माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी। हे त साइंस ऐं टेक्नोलॉजी मौजूदु आहे, हिन में दावा ऐं प्रेस कॉन्फ्रेंस जी का ज़रूरत ई कान्हे। जी न को कंहिंखे चवण जी ज़रूरत आहे त असां पाणी कढियो, नेकाल थियो, पंप आयासीं। क्रेडिट तव्हां खणिजो, रुगो हिकिड़ो सिंपल इमेजरी ॾेखारे माण्हुनि खे ॿुधाए छॾियो, 2 मिंटनि जो कमु आहे। ऐं सीडा जेका इरिगेशन डिपार्टमेंट जे अंदरि आहे, उन वटि त स्टेट ऑफ द आर्ट सिस्टम बि मौजूदु अथनि, जेकर कंहिंखे ख़बर न हुजे त इतलाह बि ॾेई छॾिया, उन खां कराए वठनि पंहिंजे घर जे अंदरि। सो उन जो हल सवलो। थैंक यू सो मच नसीब महमूद साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां छा ख्यालु आहे सर? नसीब महमूद साहब जे तरफ़ इशारो ॾिनो, मतिलबु इहो त सवलो आहे वाक़ई, गूगल मैप जे थ्रू ॾेखारे सघिजे था सैटेलाइट इमेजिस जेके आहिनि, बाक़ी दावाऊं जेके आहिनि उहे त हक़ीक़तुनि जे उबतड़ असांखे नज़र अचनि पियूं, अफ़सानो कुझु वधीक नज़र अचे थो। ॿेड़ियूं अञा ताईं उन्हनि इलाइक़नि में हलनि थियूं, ॿेड़ियुनि जे ज़रिए बोड मुतासिर रोज़गार था कनि पिया, हुननि जो ॿियो को ज़रिया मुआश बचो ई न आहे। न, हिन मुल्क में ग़रीब माण्हू जेको आहे उनजी त का आवाज़ किथे आहे ई न। बोड में मुतासिर कहिड़ा थिया आहिनि? उहे माण्हू जेके जंहिं वटि कखनि जा जेके झुगियूं आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, या जे कचा घर आहिनि, या थोरो घणो हिकिड़े कमरे 2 कमरनि वारो घर आहे माण्हुनि वटि, त उहे मुतासिर थिया आहिनि न। उनजी त का आवाज़ आहे ई न उन्हनि जा नुमाइंदा उन्हनि ॾे वञनि, न को ॿियो ॿी का आवाज़ हुजे। इहा ॻाल्हि हिन में को रॉकेट साइंस त आहे न। नसीर महमूद साहब ॿुधाए छॾियो, इमेजरी आहे, साइंस आहे, फोटो ॾिसी वठनि गूगल मैप खां, सीधा खे ते चऊं ठीकु आहे, उहो कंट्रोल करे था सघनि।
को बि माण्हू ॾिसी वठे त ज़ाहिर आहे माण्हू अञा बि लोड़ीनि था पिया, अञा बि पाणी आहे, पाणी एतिरो बीठो त पाणी बिल्कुलु ख़ुश्क त न थियो आहे। पर ॻाल्हि उहा ई अची बीहे थी पई त गवर्नमेंट जा जेके अंग अखर आहिनि इन करे ते असां ते ॿाहिरि जी दुनिया बि एतबार न कंदी आहे, छो जो असांजा अंग अखर असां धूड़ विझंदा आहियूं अखियुनि में माण्हुनि जे, इन करे असां ते एतबार बि घटि आहे। हाणे असांजा जेके माण्हू आहिनि ग़रीब गुरबा उन्हनि खे बि ख़बर आई आहे त हुकूमत पई ॻाल्हाईंदी, उन्हनि ॾे को माण्हू ॾिसंदो न। वेतर जेकी हाणे मामिलो हलियो आहे पॉलिटिकल, उन में त जेका थोरी घणी आवाज़, जेका थोरो घणो फुटेज अची वेंदो हो इन्हनि इलाइक़नि जो, जेके बोर्ड वारनि जो, इन जो को अहवाल मिली वेंदो हो दुनिया खे या पाकिस्तान खे या असांखे, जेके जंहिं इलाइक़नि में माण्हू नथो वञी सघे, त हू बि हाणे इन नज़र थी वियो आहे। जेके पॉलिटिकल गर्मा गर्मी थी आहे, जेके बि एयर टाइम आहे, उहे इन में अटैक में हलियो थो वञे, धरने में हलियो थो वञे, ऐं उहो लॉन्ग मार्च में हलियो थो वञे। प्राइम मिनिस्टर जी प्रेस कॉन्फ्रेंस में 3-3, 4-4 प्रेस कॉन्फ्रेंस ॿियनि मिनिस्टरनि जा, उहे त एयर टाइम सभु उन में हले थो वञे। त इन जो को हाणे अलाई आहे इन जे मदद लाइ। बाक़ी त जेके पाणी बिल्कुलु लही वियो आहे, हाणे माण्हू सभु जेके आहिनि सेटल थी विया आहिनि, इहे सभु बयान जेके आहिनि इहे हवाई बयान आहिनि, इन में को इहा हक़ीक़त न आहे। बाक़ी त ॻाल्हाए वरितोसीं इमरान ख़ान जे सिलसिले में जेको असैसिनेशन अटैम्प्ट आहे, हिकिड़ी ॻाल्हि त अञा ताईं जेको कल राति ताईं ऐं अॼोकी बि ख़बर काड़ी आई न आहे त जेको कानूनी तरीक़ो आहे त फरियादी वञी फरियाद दाख़िल कराए, को फरियादी फ़िलहाल वियो ई न आहे। ऑन बिहाफ ऑफ स्टेट केस रजिस्टर थी थो सघे, पंहिंजी हुकूमत आहे, पर उन्हनि खे कहिड़ी शर्म हया थो अचे त हू सरकार जे बिहाफ ते कीअं केस रजिस्टर कनि, छो जो इमरान ख़ान जेके नाला थो ॾे उहे नाला चौधरी परवेज़ इलाही एग्री नथो करे पियो, ऐं उन जो तरीक़ो तव्हांखे भट्टी साहब ॿुधाए छॾियो आहे। उन जी कोर्ट ऑफ जुरिस्डिक्शन जेका आहे उहा सेशन कोर्ट आहे, उते वञी दरख़्वास्त जीअं ॾिबी आहे उन ॾींहुं फ़ैसिलो थी पवंदो आहे, नेक्स्ट डे ते फ़ैसिलो थी पवंदो आहे, ऐं उन में चवंदा आहिनि बाबा तव्हां फरियाद दाख़िल कयो एज इट इज़, जेका एप्लीकेशन में लिखियल हूंदी आहे विद कामा एंड फुल स्टॉप, जेका दरख़्वास्त ॾिनी वेंदी आहे कोर्ट खे, एवरीथिंग इज़ रिटन इन द FIR। त उहो बि इमरान ख़ान नथो कराए, त पोइ पहिरियां इनखे जेतिरो पोलिटिसाइज़ थी सघंदो कंदो, उन खां बाद उनखे फुल यूटिलाइज़ेशन खां बाद। ॾिसो न हाणे थाणे में एप्लीकेशन, मूंखां बि सवाल इहो थियो इंटरनेशनल चैनल ते, मां बि ॿुधायमि त अञा ताईं त एप्लीकेशन थाणे ते फरियादी वियो ई न आहे, ऐं इन जे करे उन जा टेक्निकल मामला, मेडिको लीगो जेको आहे उहो त मामलो तव्हांखे ॿुधाए छॾियो भट्टी साहब बि। मेडिको लीगो हिकिड़ो कानूनी रिक्वायरमेंट आहे, उहा रिक्वायरमेंट पूरी न थींदी त इंसाफ़ यानी उन इन्वेस्टिगेशन कहिड़ी थींदी, ऐं उन ते मुलज़िम कहिड़ा पकड़िजी वेंदा, ऐं उन्हनि खे सज़ा जे पकड़िजी विया त कहिड़ी जेके पकड़ियल आहे उनखे कहिड़ी सज़ा मिलंदी उन में। इहे सभु केस त हितां ई ख़राबु थी पवंदो न, जेके इन केस में इन लिहाज़ सां बि जंहिं लिहाज़ सां माण्हू पकड़िजी वियो आहे, ॾेखारनि था पिया, जे इन लिहाज़ सां बि माण्हू हर कंहिं शइ खे एज़ इट इज़ यकीन करे वठे, त उन ते बि इहो केस त कचो थी पवंदो। जी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, कॾहिं कॾहिं त बल्कि अक्सर अहिड़े क़िस्म जे सिचुएशन्स में असांजा जेके सियासतदान आहिनि उन्हनि जी मैच्योरिटी ते बि काफ़ी भेरा असां ॻाल्हि ॿोल कई आहे। जीअं बुनियादी नुक़्ता अवां रेज़ कयो पिया, नसीर मेमन साहब ॿुधाइनि पिया, प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॿुधाइनि पिया, हिकु त मेडिकल लीगल प्रोसीजर हुजे थो, उनखां पोइ वरी सेशन कोर्ट्स ॾांहुं वञी सघिजे थो FIR दाख़िल कराइण जे लाइ। पर जेके पार्टी अॻवान आहिनि, शाह महमूद कुरैशी परॾेही वज़ीर सीनियर पोज़ीशन ते रहियल आहिनि, उन्हनि जो इहो चवनि त इमरान ख़ान मुदई आहे, उन मुदई मुल्क जे मक़बूल लीडर जे चवण ते FIR दाख़िल नथी थिए, त उन्हनि खे इहो सोचणु खपे त जेके बुनियादी नुक़्ता आहिनि या त मेडिकल लीगल प्रोसीजर मां अवां गुज़रो या वरी सेशन कोर्ट खे दरख़्वास्त ॾियो, उन खां पोइ FIR दाख़िल करायो। इहो एतिरो ई सिंपल आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, शर्जील इनाम मेमन साहब जी दावा ते अवां छा चवंदव सर? 80% ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां ॿोॾि जो पाणी निकिरी चुको आहे, माण्हू जेके आहिनि उहे सेटल थियणु शुरू थी विया आहिनि, पर माण्हू वीचारा नांग था मारनि, उन्हनि जा फसल ॿुॾी विया आहिनि, ऐं उहे मच्छी मारे पेट गुज़र कनि था या वरी ॿेड़ियूं हलाए पेट गुज़र कनि पिया उन्हनि इलाइक़नि में। शर्जील इनाम जे टंडेजाम वारे बंगले मां 80% पाणी निकिरी वियो आहे, तंहिंजे करे हुनखे लॻे थो सॼी सिंध मां 80% पाणी निकिरी वियो आहे, बाक़ी 20% बीठल आहे, ऐं 20% शायदि शर्जील वटि त स्विमिंग पूल हूंदो जंहिंमें हू मज़ो वठंदो हूंदो। बाक़ी सिंध जा बाक़ी माण्हू जिन जो शहर ॿुॾल आहे, जिन जो ॻोठ ॿुॾल आहे, जिन जूं ॿनियूं ॿुॾल आहिनि,
उते उहो फिशिंग पॉइंट थी वियो आहे, अञा बि खणी चइजे त उहो गंदगी जो जेको आहे सो ढेर बणिजी वियो आहे ऐं जिते माल मता ऐं सभु मुतासिर थिए पियो थो। अॼु तक़रीबन इंटरनेशनल इदारनि जूं बि रिपोर्ट्स अचणु शुरू थियूं त जिन जिन इलाइक़नि में ख़ासि करे दादू, लाड़काणो, कंबर, शदाद कोट ऐं हुन पासे जेको आहे सो ख़ैरपुर, जुडो, जिते जिते जेको आहे सो पाणी बीठल आहे उते माल जे खाधे जी सख़्तु किल्लत थियणु शुरू थी वई आहे, जंहिंजे करे माल मरणु शुरू थी वियो आहे, बीमारियूं शुरू थियूं आहिनि। त इहो जेकॾहिं 80% पाणी निकिरी चुको हुजे हा त अॼु इहा हालति न हुजे हा। अॼु हिते ई ख़ैरपुर नाथन शाह में हाणे जो हाणे तव्हां लाइव जेको आहे सो पंहिंजे नुमाइंदे खे जेकॾहिं वठो ऐं उहो उते ॿुधाए त ख़ैरपुर नाथन शाह जी सूरत हाल छा आहे, तव्हांखे ॿुधाईंदो त ॿेड़ियूं हलनि थियूं जेके 700 रुपया फ़ी माण्हू खां वठनि थियूं ऐं पूरे कुटुंब खे हेॾे होॾे करण में लॾ पलाइण जे लाइ 3000 खां 4000 रुपया वठनि थियूं। ऐं वरी इहा बि पुछा कराए वठो त उन्हनि जे पुठियां कंहिंजो इहो कारोबार खुली पियो आहे त उहा बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उन में सरकारी धुर जो केतिरो अमल दख़ल आहे। हिननि खे त माण्हूअ जे मरण ते बि पैसनि जे आमदनी जो जेको आहे न सो उहो काथो करणु अचे थो। हिननि खे माण्हुनि जे हर अहं जे तकलीफ़ में बे इहो नज़र अचे थो त उन मां कमाइबो कीअं, उन मां कीअं जेका आहे सा पंहिंजे घर खे भरबो, पंहिंजा खीसा कीअं भरबा। हिननि करे इहो सिखियो ई कोन्हे त उते वञी करे माण्हुनि जो अहज कीअं ख़तमु कबो। पीपुल्स पार्टी मजमूई तौर ते सिंध जे अंदरि हींअर अवाम जे लाइ हिकिड़ी अवाम आज़ार पार्टी बणिजी चुकी आहे। आम माण्हू त छॾियो पर संदन पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा हुया, अॼु हिकिड़ी उहो कल्ह खां वठी रिपोर्ट पई हले त जेका संदन MPA हुई जेका उनखे मारिजी वई ऐं उन जूं धीअरूं उते जेको आहे सो ॿाहिरां कोर्ट जे रड़ियूं पयूं कंदियूं वतन त उनखे कोई इंसाफ़ नथो मिले। उन्हनि जी FIR कीअं कटी वई, नाज़िम जोखे वारो मामिलो हुजे, सभई जेके बि तव्हां मामला ॾिसंदव त तव्हांखे हाणे इहो सभु कुझु सिर्फ़ु इन जे करे आहे त जिन जिन इलाइक़नि में पाणी बीठो आहे उते उहो बीठो ग़रीब गुरबे जे इलाइक़े में आहे, ग़रीब गुरबनि जे माण्हुनि जे में बीठो आहे, उते जेकॾहिं उनखे पाणी किथां रस्तो खपे त उहो कंहिं ताक़तवर ऐं बाअसर जे माण्हूअ जी ॿनी मां उनखे रस्तो मिलंदो, पर उहो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। सरकार वटि अञा ताईं का रिथा कोन्हे त पाणी खे रस्तो कहिड़ो वठायूं, किथां कढूं। ऐं आउं बार बार जेको शुरू खां वठी चवंदो हुयुसि त बाबा पाणी जी जॾहिं रफ़्तार घटिजंदी आहे, उनजो जॾहिं वॉल्यूम घटिजंदो आहे त उहो हिकु हंधि ते जिते जिते बीहंदो वींदो उतां खां उनजो निकिरणु नामुमकिन थींदो, सवाइ इन जे जो तव्हां वटि पंपिंग सिस्टम हुजे। हाणे उहो पंपिंग सिस्टम अॼु ॾींहं ताईं तव्हांखे सिंध गवर्नमेंट जो किथे बि को नज़र न ईंदो जो तमामु वॾे मैस लेवल ते सवें सवें मशीनूं खणी वञी को उतां कढंदा हुजनि, किथे बि कोन्हे। बसि हाणे इहो अलाह जे आसरे ते उहे माण्हू वेठा आहिनि त पाणी उहो सुके, पोइ साल में सुके, ॿिनि में सुके, जॾहिं सुको ऐं पोइ जिते जिते वरी जर ख़राबु थींदो उहे ज़मीनूं ख़राबु थींदियूं। हींअर सूरत हाल सॼी आहे, 80% पाणी बीठल आहे, 20% निकितो हूंदो। हीअ जेकॾहिं अंग अखर ॿुधाइनि था हिनखे उबतो रुगो करे छॾियो, बाक़ी ॻाल्हि सही आहे। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, आख़िरी कमेंट तव्हां खां जे करे वठूं, मुख़्तसरन इजाज़त हुजे त। गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर अयूब शेख साहब चयो त तव्हां सिचुएशन्स खे बियॉन्ड बॉर्डर्स जेके असांजा लाॻापा आहिनि इंटरनेशनल कम्यूनिटीअ सां, उन्हनि जे पस मंज़र में ऐं तनाज़ुर में बि ॾिसंदा आहियो। ख़ासि तौर ते जीअं मां शुरूआति में ज़िक्र कयो, जस्टिन ट्रूडो मज़म्मत कई इमरान ख़ान ते हमले जी, वाइट हाउस पारां मज़म्मत आई, घरेलू कमुनि ॿियनि मुल्कनि इवन सऊदी अरब पारां बि मज़म्मत कई वई। अॼु जेको वज़ीर आज़म पारां हुकूमत पारां ही फुल कोर्ट रेफरेंस क़ाइमु करण जे लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो पियो वञे या इन मामले जी अणधुरी ऐं शफ़ाफ़ जांच कराइण जी ॻाल्हि थिए पई, इन सां इंटरनेशनल कम्यूनिटीअ में हिकिड़ो पॉज़िटिव गेस्चर वेंदो, पॉज़िटिव जेको आहे रिस्पॉन्स मिलंदो। माइक खोलियो, माइक अनम्यूट कजो प्लीज़। उहो सोचंदा इंटरनेशनल कम्युनिटी सोचंदी त इन्हनि वटि को क्रिमिनल जस्टिस सिस्टम अहिड़ो आहे ई न त सिधो सुप्रीम कोर्ट ॾे हलिया था वञनि कमीशन ठाराइण लाइ। छो जे जेके बेसिक्स आहिनि, जीअं असां डिस्कस कयोसीं, उहो बेसिक्स क्रिमिनल जस्टिस सिस्टम जा जेके आहिनि उहे ई असां फॉलो नथा कयूं पिया। सॼी दुनिया खे इहा बि ख़बर आहे त असांजे कोर्टनि में तक़रीबन 2 मिलियन 18 लख खां 2 मिलियन ताईं 20 लख ताईं केसिस पेंडिंग पिया आहिनि। ऐं माण्हू जेके आहिनि उहे पुश्तूं जेके माण्हुनि जूं जेके इंतज़ारु कंदियूं आहिनि इंसाफ़ लाइ, त हीउ सिलसिलो जेॾीमहिल इंटरनेशनल कम्युनिटी ॾिसंदी आहे ऐं पोइ ॾिसंदी आहे त हिते त हाणे माण्हू जुलूस जलसा कढी पहिरें दफ़े इन मुल्क में कैंटोनमेंट में वञण जी कोशिशि कनि था पिया, कैंट में, ऐं मिलिट्री जे सरबराहनि जे ऑफिसिस जे ॿाहिरि अचण जी कोशिशि कनि था पिया।
ये जे ॾिसंदा उहे त पाकिस्तान हिकिड़ो न्यूक्लियर स्टेट आहे, उन्हनि खे ख़बर आहे, ऐं हू ॾिसंदा त ही जेके माण्हुनि जो मेड़ कढी पॉलिटिकल लीडर उहे इमरान ख़ान इन मामले में उहो जेको निकिरंदो त पाकिस्तान जी इन वक़्तु मुआइशी सूरत हाल आहे, उन लिहाज़ सां पोइ असां सां कोऑपरेशन चाइना सऊदी अरेबिया ते ॿिए खाते में असां सां कोऑपरेशन करे थो पियो, पर दुनिया जा ॿिया जेके असां ममालिक आहिनि, ॿिया इदारा जेके आहिनि, उहे पोइ असां सां कोऑपरेशन करण में हिचकिचाईंदा, उहे असां सां कोऑपरेशन न कंदा ऐं असांजे सफ़ारतखाननि खे सीरियस न वठंदा, छो जो ॾिसंदा त इन जी कंट्री में पाकिस्तान में त उअं ई अफ़रा तफ़री लॻी पई हूंदी आहे। पाकिस्तान में को क्रिमिनल जस्टिस सिस्टम जो एतिरो निज़ाम न आहे, पाकिस्तान में एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम ख़राब थियल आहे, पाकिस्तान जी मईशत तबाह थियल आहे, जंहिंजी त 266 बिलियन इंटरनल एंड एक्सटर्नल लिहाज़ सां डेट आहे, जंहिंजी डेट टू GDP सर्विस शिकायो आहे 90 सैकड़े ते पहुची वई आहे। ही सभु शयूं जेॾी महिल डॉट टू डॉट कनेक्ट कंदा आहिनि ऐं सफ़ीर जेके सभिनी मुल्कनि जा हिते वेठा आहिनि, जेॾी महिल पंहिंजे मुल्कनि में लिखी मोकिलींदा आहिनि त असांजो तासुर बिल्कुलु जेको टके पैसे जो रहिजी वियो आहे उहो बि ख़राबु थींदो आहे। त इन करे मां चवंदो आहियां ऐं सभु दुनिया में डिप्लोमेट्स चवंदा आहिनि त तव्हां ॿाहिरि ओतिरा ई मज़बूत आहियो जेतिरा तव्हां पंहिंजे घर मज़बूत आहियो। जी ठीक है डॉक्टर जमील अहमद खान साहब। वींदे वींदे हींअर जेका ताज़ी ख़बर आई आहे, पेमरा इमरान ख़ान जे तक़रीरुनि ते पाबंदी लॻाए छॾी, यानी लाइव बि न थींदी ऐं नशर ऐं काई बि हुनजी रिकॉर्ड थियल तक़रीर बि नशर न थींदी। माना सम्झो त इमरान बि अल्ताफ़ खान वारी लिस्ट में अची वियो। इनाम साहब इहो थियण बि खपे हा, छाकाणि त जीअं प्रेस रिलीज़ जी ॻाल्हि कयूं पिया न, ISPR पारां गुज़िरियल ॾींहुं जारी कई वई आहे, उन प्रेस रिलीज़ में लफ़्ज़ इहो इस्तेमालु कयो वियो आहे त इदारो जेको आहे उहो पाकिस्तान जी आर्मी जेका एस्टेब्लिशमेंट उहा पंहिंजनि इदारनि ऐं पंहिंजे जवाननि खे बेइज़त करण जो मौक़ो कंहिंखे बि न ॾींदी। मतिलबु इहे काफ़ी हार्श ऐं ॾुखिया वर्ड्स आहिनि। उनखां पोइ अहिड़े क़िस्म जी पाबंदी जेका आहे मेहताब जेको हुन माना सरकार खां डिमांड कई हुननि पंहिंजे प्रेस रिलीज़ जे ज़रिए त सरकार हुन ते क़दम खणे, त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो अमल इहो थी वियो जेको शहबाज शरीफ़ फुल कोर्ट जो करे छॾियो ऐलान, ऐं ॿिए पासे ही जेको पेमरा वारो थियो आहे, त ही सम्झो त ॿई जेके हुननि जी प्रेस रिलीज़ हुई उन जे जवाब में सरकार पंहिंजे तरफ़ां क़दम खणी छॾिया। बिल्कुलु, ऐं भई इहो कोर्ट उॾाए छॾंदी हिनखे, मुंहिंजी पंहिंजी तजियो इहो आहे ऐं अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। ठीक आहे, कोर्ट में केरु थो वञे ॾिसजे। बिल्कुलु, इहो त वरी फर्दर अञा कुझु शयूं साम्हूं ईंदियूं, ऐं प्लस में वरी अवां इनाम साहब ऐं ॿियनि पैनलिस्ट डॉक्टर जमील अहमद खान साहब डायरेक्शन या लाइन बि सुठी ॾिनी इमरान ख़ान खे त मेडिकल लीगल प्रोसीजर मां गुज़रे या वरी सेशन कोर्ट सां राब्तो करे, बाक़ी बयानबाज़ी सां FIR नथी कटी सघिजे। थैंक यू सो मच प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमील अहमद खान साहब, नसीर महमूद साहब, डॉक्टर यूब शेख साहब, अमां सभिनी जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इमरान ख़ान जी मुकमल सिहतयाबी ताईं जेको इनकलाबी मार्च हो, जेको जिहादी मार्च हो, उहो अनजातल मुद्दे ताईं मुलतवी कयो वियो आहे। इमरान ख़ान खे डॉक्टर्स 2 हफ़्तनि जे आराम जो मशवरो ॾिनो आहे। इमरान ख़ान जो इहो चवणु आहे त जेसि ताईं मां मुकमल ठीकु थी अचां उनखां पोइ इस्लामाबाद जे लाइ कॉल ॾींदुसि। ऐं उनखां अलावा शहजीर मेमन साहब जेके डिमांड्स कयूं त इमरान ख़ान जो मेडिकल चेकअप कराए वञे, उनजे लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुप्रीम कोर्ट खे इहा दरख़्वास्त कई आहे त जेके इल्ज़ाम इमरान ख़ान लॻाया आहिनि उन्हनि इल्ज़ामनि जी शफ़ाफ़ ऐं अणधूरी जांच जे लाइ फुल कोर्ट रेफरेंस जोड़ियो वञे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ईंदा इजाज़त। अला निगहबान।